अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेरान टीवी न्यूज़ आया सायरा ज़मीर। सबका पेरी एक नज़र खास खबरों ते। सदर कौमी असम्बली जो इजलास छंछर जे ॾींहुं तलब करे वरितो। वज़ीर आज़म इमरान खान कौमी असम्बली मां एतमाद जो वोट वठंदो। वज़ीर आज़म अॼु शाम क़ौम खे ख़िताब कंदो। अहम ऐलान जो इम्कान। इमरान खान सेनेट जे चूंडनि ऐं मौजूदा सियासी सूरत हाल ते क़ौम खे एतमाद में वठंदो। वफ़ाक़ी हुकूमत सादिक संजराणी खे ॿीहर सेनेट चेयरमैन तौर उम्मीदवार नामज़द करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शुबली फराज़ चयो आहे त सादिक संजराणी सेनेट चेयरमैन लाइ असांजो उम्मीदवार हूंदो। एतमाद जो वोट वठण वज़ीर आज़म जो ज़ाती फ़ैसिलो आहे। अपोज़िशन वोट ख़रीद करण वारनि जी नुमाइंदगी करे रही आहे। वज़ीर आज़म इमरान खान सां आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी मुलाक़ात। DGISI जनरल फैज़ हमीद जी भी शिरकत। मुल्क जी मौजूदा सूरत हाल ऐं सिक्योरिटी मामलनि ते ॻाल्हि ॿोल। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जो नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान सां फ़ोन ते राब्तो। सेनेट चूंडनि में यूसुफ रज़ा गिलानी खे कामयाब कराइण ते थोरा मञिया। आसिफ ज़रदारी चयो आहे त गरियल हिकमत अमली सां सेनेट चूंडनि में हुकूमत जे ताक़तवर उम्मीदवार खे शिकस्त ॾिनी। सेनेट चेयरमैन जो बि गॾियल तौर ते फ़ैसिलो कयो वेंदो। हुकूमत जा उम्मीदवार असां सां राब्ते में आहिनि ऐं उहे वज़ीर आज़म खां तंग आहिनि। मौलाना फज़लुर रहमान चयो त हिन इत्तिहाद ज़रिए जल्द वज़ीर आज़म खे घर मोकिलियो वेंदो। PDM वफ़ाक़ी हुकूमत खां फौरी तौर इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं एतमाद जो वोट वठण जो फ़ैसिलो थियो ऐं अॼु क़ौमी असम्बली जो इजलास अणॼातल मुदे ताईं मुलतवी कयो वियो। सेनेट चूंडनि खे 12 कलाक मस गुज़रिया ऐं स्पीकर डाइस छॾे भॼी वियो। अॼु सिर्फ़ हिकु रस्तो आहे ऐं उहो रस्तो नई इलेक्शन आहे। राजा परवेज़ अशरफ चयो आहे त PTI जे 5 मेंबरनि गो इमरान गो जो नारो लॻाए छॾियो। हुकूमत खे फौरी तौर इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। तहरीक इंसाफ़ तरफ़ां सेनेट चूंड में पार्टी उम्मीदवारनि खे वोट न ॾियण ते शहरयार शहर ऐं असलम अबड़ो खे शोकास नोटिस जारी। ॿिन्ही अॻवाननि खां 7 ॾींहनि अंदरि जवाब तलब करे वरितो। नोटिस में चयो वियो आहे त जेकॾहिं मेंबर मुतमइन न करे सघिया त संदन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कोरोना वायरस जा केस वधण सबबि पाकिस्तान सुपर लीग जो 6हों एडिशन मुलतवी। PCB जो चवणु आहे त कोरोना केस वधण सबबि इवेंट मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। PSL जे 6हें एडिशन दौरान 6 रांदीगरनि समेत 7 ॼणनि जी कोरोना टेस्ट मुस्बत आई।